खुशखबरी अवांजे पंहिंजे सोने शहर प्यारे शहर घोटकी शहर में चाहत मेगा म्यूजिकल नाइट लॉन्चिंग शो जै शो में हूंदो म्यूजिकल मैजिक कॉमेडी ऐं फुल तफरी जंहिंमें सिंधी उर्दू मीडिया जा नाले वारा फनकार कंदा पंहिंजे फन जो मुज़ाहिरो फनकारनि में जंहिंजा लॉन्चिंग शो थी रहिया आहिनि मौलाना सनम नाज़ मास्टर नवीद भट्टी अमिताभ बच्चन ओ ला 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 जे मिले तुम जो प्यार जे मिले फ़याज़ जोयो सारंग सिंधी परदेसी विसार छड्यो तो इहो प्यार विसारण जो त न हो सुमी सीने मथा मुझे तो ई कयो सुमी सीने मथा मुझे तो कयो ऐं साहिब मीराणी दोस्तों इन शो में अचण न विसारींदा इन शो जी हंध प्रिंस होटल इंटर बाईपास घोटकी तारीख 6/4/2018 बरोज जुम्मो शाम टिकट मिलने जो हंध प्रिंस होटल प्रोड्यूसर सावल कलेरी सागर जानी सावल कलेरी जो नंबर 033279999199 सागर जानी जो नंबर 0300317028 डायरेक्टर सदा राहत 030021777670 हिनके अलावा पाकिस्तान जो मशहूर जादूगर प्रोफेसर सरवर रैम ॾेखारी तो अवां खे कमालात जा जादू बेस्ट क्वालिटी जो नालो चाहत इंटरप्राइजेस फुल एचडी लॉन्चिंग शो ऐं अवां जो आवाज पुॼाईंदासीं सिंध जे कुंड कुर्श ऐं दुनिया में ऑडियो वीडियो दुनिया में वॾो नालो चाहत इंटरप्राइजेस घोटकी।